अचो हिते वेहो, हिते जगह आहे। मेहरबानी, अॼु मुंहिंजो स्कूल में पहिरियों ॾींहुं आहे, इन जे लाइ मूंखे लाइब्रेरी ॻोल्हण में देर थी वई। का ॻाल्हि न आहे, लाइब्रेरी पीरियड शुरू थियण में घणी देर न आहे। मां ज़ारा आहियां, तव्हांजो नालो छा आहे? पंहिंजे बारे में ॿुधायो। मुंहिंजो नालो फातिमा आहे। मां कुझु ॾींहं पहिरियां ई चंडोरगाम खां कराची आई आहियां। स्कूल में मुंहिंजा दोस्त न आहिनि, छा तूं मुंहिंजी दोस्त थींदीअ? ज़रूर। ॾिसो, ही किताब हिन में ॿुधायो वियो आहे त असां ॿूटा ऐं वण लॻाए पंहिंजे माहौल जे आलूदगीअ खे घटि करे सघूं था, छो त हिन सां हवा में घणी मिक़दार में ऑक्सीजन पैदा थींदी आहे। मुंहिंजो बाबा हारी आहे, उनखे सिंध गवर्नमेंट कराची में हिकु नर्सरी ठाहिण जे लाइ घुरायो आहे। उहो अॼु शाम जो उते केतिराई ॿूटा लॻाईंदो। वाह फातिमा, छा मां बि तोसां गॾु ॿूटा ॾिसण अची सघां थी? हाँ, तूं बि हलजा, असांखे ॾाढो मज़ो ईंदो। अचो ॿारो, मां तव्हांखे पंहिंजी नर्सरी ॾेखारियां थो। ही ॾिसो, ही ॿूटा कुझु ॾींहंनि खां पोइ बाग़ में लॻाया वेंदा ऐं ही नंढे ॿूटे जे भरिसां ही ख़ाली जॻह ॾिसी रहिया आहियो। हिते असां नवां ॿिज छटींदासीं। ॿूटा पोखण जे लाइ सभ खां पहिरियां मिटीअ खे खोटे थोरो नरम कंदा आहियूं, पोइ उन में ॿिज फैलाए विझंदा आहियूं, पोइ थोरी मिटी उन्हनि ॿिजनि जे मथां विझी छॾींदा आहियूं। पोइ असां ॿूटनि खे रोज़ पाणी ॾींदा आहियूं ऐं ध्यानु रखंदा आहियूं त उन्हनि खे मुनासिब मिक़दार में सिज जी रोशनी मिले, त जीअं हू पंहिंजी ग़िज़ा तयारु कनि ऐं वधी सघनि। पोइ उन ॿिज मां पाड़ुनि जे ज़रिए ॿूटे खे पाणी ऐं ज़रूरी मिनरल्स मिलंदा आहिनि। उन खां पोइ स्टेम निकिरी मथे तरफ़ वेंदी आहे ऐं पोइ सीडलिंग लीफ ज़मीन जे सतह खां मथे निकिरी ईंदा आहिनि। मां हिन जी ड्रैग मापे ॾिसां थी। वाओ, प्लांट वॾो थी वियो। हा, अंदाज़न 1 महीनो गुज़रण खां पोइ ॿूटो मुकमिल तौर ते वॾो थी वेंदो आहे ऐं हिन जी स्टेम मज़बूत थी वेंदी आहे। पोइ ॿूटे में पन ऐं गुल निकिरी ईंदा आहिनि ऐं जीतनि जे ज़रिए थियण वारी पॉलिनेशन फर्टिलाइज़ेशन जे नतीजे में सीड पोड बि निकिरी ईंदा आहिनि, जहिड़ोक ही फरियूं। फातिमा पुट, हाणे वरी हिन ॿूटे जी ड्रैग मालूम करियो ऐं ॿुधायो ही पहिरियां खां केतिरो वॾो थी वियो आहे। पोइ ही पोट्स अञा वॾा थी वेंदा आहिनि ऐं जेकॾहिं हिननि खे पटियो न वञे त ही ड्राई थी वेंदा आहिनि। जॾहिं पोट्स ख़ुश्क थी वेंदा आहिनि त ही फाटी पवंदा आहिनि ऐं हिननि जा ॿिज फैलिजी वेंदा आहिनि, याने हेॾे होॾे फैलिजी वेंदा आहिनि ऐं पोइ उते नओं ॿूटो फुटण लॻंदो आहे। हीअ थींदी आहे ॿूटे जी लाइफ साइकिल। अंकल, मां पंहिंजे घर जे आसपास आबो हवा खे बहितर करणु चाहियां थी। मूं पढ़ियो आहे त ॿूटा ऐं वण पोखण सां आलूदगी घटि थींदी आहे ऐं असांजी आबो हवा बहितर थींदी आहे। छा तव्हां मूंखे कुझु ॿिज ॾींदो त जीअं मां पंहिंजे घर जे भरिसां कुझु ॿूटा पोखे सघां? ज़रूर पुट, ही वठो। असां सभिनी खे ज़ारा जी तरह
पंहिंजे माहौल खे बहितर करण जी कोशिश करणु घुरिजे। छा तव्हां पंहिंजे आसपास ॿूटा लॻाईंदव?